आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान में, जिते 4 ॾींहंनि वारी 18वीं आलमी उर्दू कॉन्फ्रेंस कोठाई वई आहे। हिन कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेकी बुक स्टॉल आहिनि उहे पिणु लॻाया विया आहिनि। हिन बुक स्टॉलनि ते तालीमी हवाले सां, सियासी समाजी फ़लसफ़े ऐं ॼाण जे हवाले सां जेकी आहिनि, अदबी ॼाण जे हवाले सां बि किताबनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि। अचो त हिन स्टॉलनि ते मौजूदु ख़रीदारनि ऐं किताब विकिरो कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो हिन डिजिटल दौर में किताबनि जो रुझान जेको आहे पढ़ाई जो उन में वधियो आहे या घटियो आहे। उर्दू आलमी कॉन्फ्रेंस में सिंधी किताबनि जा स्टॉल हिते नज़र आहिनि। असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए, न त अॻ में ईअं कोन हुयो। जॾहिं बि उर्दू कॉन्फ्रेंस थींदी हुई सिंधी किताबनि जा स्टॉल न हूंदा हुया, सिर्फ़ु अंग्रेज़ी ऐं उर्दू ईंदा हुआ। हिते सिंधी नावल, सिंधी कहाणी जा किताब, सिंधी शाइरीअ जा किताब हुया। वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ऐं अॼु जो नौजवान किताब पढ़े थो, पढ़े किताब नौजवान ई थो, लेकिन उन्हनि नौजवाननि ताईं किताब रसाईअ जो मसइलो आहे। उन्हनि ताईं कीअं पहुचजे उहो वॾो इशू आहे। ख़ासि तौर ते पब्लिशरनि लाइ, सिंधी पब्लिशरनि खे ॻोठ ॻोठ शहरनि में अदबी मेला किताबनि जा स्टॉल लॻाइण घुरिजनि, जेके हाणे गुज़िरियल 2-3 सालनि सां स्टॉल लॻाइजी रहिया आहिनि। ऐं सॼी सिंध में किताब सेल ऐं विकिरो थी रहिया आहिनि ऐं जाम किताब विकिरो थी रहिया आहिनि। जेको मुंहिंजो पर्सनल जेको ऑब्जर्वेशन आहे त हिते किताब जी जेको सेल आहे उनमें घटिताई त आई आहे, कमी आई आहे। ऐं हिकिड़ी त ॻाल्हि आहे त किताबनि जेको बि प्राइस आहे उहो बि ज़ाहिर महांगी आहे, हिन जे करे दफ़ा पेपर महांगो आहे। ऐं ॿियो हिकिड़ो ट्रेंड आहे हींअर असांजो जेको जॾहिं खां डिजिटल मीडिया आयो आहे, क्लिप्स, विजुअल, टिकटॉक या रील्स, त हुनमें हाणे व्लॉग जे तरफ़ां बि माण्हू विया आहिनि। पर बहरहाल माण्हू पढ़ंदा आहिनि किताब, ऐं हिकिड़ी अक़लियत ई आहे, हिकिड़ो माइनॉरिटी तबिको आहे जेको किताब ख़रीद बि कंदो आहे, किताब पढ़ंदो बि आहे, बुक ॿियनि माण्हुनि खे ॾींदो बि आहे। त बहरहाल उहो अक़लियती तबिको ई किताब वठंदो आहे। जनरल जेको पॉपुलेशन आहे, असांजो जेको आम आबादी आहे, हुन जो किताब सां बहरहाल को ख़ासि ताल्लुक़ न आहे। जेका शाइर माण्हू आहिनि या जेको एक्टिविस्ट माण्हू आहिनि, पॉलिटिकल माण्हू आहिनि, जेको तंज़ीमनि में तहरीकनि में एक्टिव आहिनि, उहो किताब ख़रीद कंदा आहिनि पंहिंजी सियासी, समाजी या अदबी तस्कीन जे हवाले सां। नौजवाननि खे छा मैसेज ॾियणु चाहियो? जीअं मां ॾिठो आहे गुज़िरियल 2 ॾींहंनि में जेकी जेनज़ी आहे उहा बिल्कुलु किताब पढ़ंदी आहे। मां ॾिठो आहे स्टॉलनि ते रश आहे, ऐं जेके किताब पढ़ण जे शौक़ीन आहिनि उहो बिल्कुलु किताब पढ़नि था। ऐं मुख़्तलिफ़ स्टॉलनि ते तव्हां ॾिसंदा आहियो, तारीख़ जे किताब हुजनि, फ़लसफ़े जा हुजनि, जेके जोग्राफिया जा हुजनि, उहे सभु पढ़नि था। ऐं छो जो इहा कॉन्फ्रेंस ई ॿोलियुनि जी आहे, हिते सभु हिकिड़ो ई आहे, जेको अदब खे सेलिब्रेट थो करे, जेको ॿोलियुनि खे सेलिब्रेट थो करे, जेको कल्चर खे सेलिब्रेट थो करे। त किताब बि हिन सां जुड़ियल आहे। जेको नौजवान आहे उहो बिल्कुलु किताब पढ़नि था, ऐं जेके मोहबत कनि था अदब सां, जेके पढ़ण सां चाह रखनि था, उहो बिल्कुलु पढ़नि था। किताब मां नथी सम्झा त हुन में का घटिताई आई आहे। कहिड़ियूं कॉन्फ्रेंसूं जेके आहिनि सो माना ऑक्सीजन जो रोल प्ले कनि, पर किताबनि जे हवाले सां ॾिठो वञे त इन्हनि में काफ़ी जेका आहे सा कमी अची वई आहे। छो त असांजो जेको पढ़ंदड़ तबिको आहे उहो ॾाढो माना बिज़ी थी वियो आहे। उन वटि किताबनि खोलण या किताबनि पढ़ण जे लाइ करे को बि टाइम न रहियो आहे। हू ज़्यादातर जेको आहे सो पंहिंजे मुआशी मुश्किलातनि ऐं हुन सां पोइ जेके डिजिटल जेका हुनजी एक्टिविटी आहे, चंद मोबाइल ऐं उन खां पोइ जेको नेट जो इस्तेमालु आहे उहो घी थी वियो आहे। डिजिटल दौर है तो कोई पढ़ ही नहीं रहा भाई, तो 100 लोग जो पढ़ रहे हैं बच्चे। यहाँ तक अभी बुक फेयर लगा था कराची एक्सपो में, तो उसमें भी इतना रश था जैसे कि भाई सिर्फ किताबों का ही था बुक फेयर, लेकिन जो है उसी भी रश इतना था। बच्चे यहाँ तक छोटे छोटे बच्चे भी यहाँ बुक्स खरीद रहे थे। बुक स्टॉलनि ते मौजूदु ख़रीदारनि ऐं किताब विकिरो कंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदनि जो चवणु आहे त हिन डिजिटल दौर में किताबनि जी ख़रीदारी ते एतिरो ख़ासि फ़र्क़ु कोन पियो आहे, जॾहिं त नौजवान तबिको अॼु बि किताबनि जी ख़रीदारी ऐं हुनखे पढ़ण में दिलचस्पी रखे थो। किताब बहितरीनु दोस्त आहिनि जेकी कॾहिं बि नाराज़ न थींदा आहिनि। नौजवाननि खे घुरिजे त उहो तालीमी, सियासी, समाजी ऐं तारीख़ी हवालनि सां किताब पढ़नि त उन्हनि जी ॼाण में इज़ाफ़ो थी सघे। कैमरामैन सिराज संजरानी सां गॾु अल्ताफ़ चन्ना, टाइम न्यूज़, कराची।